अस्सलाम वालेकुम समीन प्रोग्राम रतीअ जी रिहाण सां प्रोग्राम जो पेशकार ऐं मेज़बान जिब्रान ज़ैब अव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। ऐं जीअं त तव्हांखे ख़बर आहे त प्रोग्राम रतीअ जी रिहाण जी ज़माने खां हिकिड़ी रवायत रही आहे त असां पंहिंजे प्रोग्राम में उन्हनि शख़्सियतुनि खे दावत ॾींदा आहियूं जिन जी मुख़्तलिफ़ शोबनि में महारत आहे। ऐं गुज़िरियल तव्हां प्रोग्राम जेके ॿुधा आहिनि उन्हनि में बि उहे शख़्सियतूं असां वटि स्टूडियो में मौजूदु रहियूं आहिनि जिन जो ख़ासि तौर ते ब्रॉडकास्टिंग में हिकिड़ो कमु थियलु आहे या लिटरेचर में हिकिड़ो कमु थियलु आहे। पर अॼु जेका शख़्सियत असां वटि स्टूडियो में मौजूदु आहे उन में को शक न आहे त उहा कंहिं बि तारीफ़ जी मोहताज न आहे। पर पोइ बि असां पंहिंजे प्रोग्राम में हुननि जो हिकिड़ो मुख़्तसिर तारीफ़ तव्हांखे ॾींदा हलूं त उहा हिकु घण रुखी शख़्सियत आहे। ऐं जॾहिं हुननि जे कम जो असां ज़िक्र कयूं था त भले उहा ब्रॉडकास्टिंग जी दुनिया हुजे, काफ़ी अरसे खां पाण रेडियो पाकिस्तान जे मक़बूल प्रोग्राम डिस्क जॉकी प्रोग्राम सुबह मेराण सां मुंसलिक रहिया आहिनि। अॼु ॾींहं ताईं पंहिंजा प्रोग्राम्स उहे कनि पिया। अदब जे हवाले सां असीं अचूं था त पाण नामियारा कहाणीकार, कहाणी में हुनजी पंहिंजी तिब आज़माई थियलु आहे साईंअ जी, शाइरी तमामु सुहिणे अंदाज़ सां, ऐं ख़ासि तौर ते हुननि जा वेझड़ हिकिड़ा नवां मजमूआ आया आहिनि कहाणियुनि जा, उन्हनि ते बि ज़िक्र कंदासूं। सिंधी अदब जी तारीख़ में अगरि को कमु थियलु आहे त उहो बि हिकिड़ो वॾो शानदार कमु साईंअ जो थियलु आहे। उहो बि प्रोग्राम में असां शामिलु कंदासूं त सिंधी अदब जी तारीख़ में हुननि कहिड़ो हिकिड़ो वॾो कमु कयो आहे। छाकाणि त सिंधी अदब जी तारीख़ जो कॾहिं बि डॉक्यूमेंट या वर्क उथलाया विया तारीख़ जा त उहो कमु साईंअ जिन जो उहो अॻियां ईंदो। पाण पेशे जे हिसाब असां प्रिंसिपल जी हैसियत सां पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾियनि पिया। यकीननि जॾहिं इहो मुख़्तसिर तारुफ़ तव्हांखे ॾियां थो तव्हां सम्झी विया हूंदव त असांजे स्टूडियो में कहिड़ी शख़्सियत मौजूदु आहे। जहिड़ो हुननि जो नालो आहे तहिड़ी ख़ुशबू हुननि जी शख़्सियत में आहे। गुलकुंदर साहिबु असां सां स्टूडियो में मौजूदु आहे। साईं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे पंहिंजे क़ीमती वक़्त मां असांखे वक़्तु ॾिनो। साईं तव्हांजी वॾी महिरबानी, सभिनी ॿुधंदड़नि खे बि सलाम। साईं वॾी महिरबानी। प्रोग्राम्स में मां चवंदो रहंदो आहियां त लिसनर्स ख़ासि तौर ते उहे तव्हांजे हिकिड़े सिर्फ़ु नाले सां हिकिड़ा वाक़िफ़ हूंदा आहिनि। तव्हां सुबह में राण कयो था सूमर जे ॾींहं ते काफ़ी अरसे खां, इन खां पहिरियों तव्हां अचर ते हूंदा हो। बिल्कुलु सही। पर अक्सर उहे ॿुधनि था त गुलकुंदर साहिबु प्रोग्राम करे थो, पर उन माइक जे पोयां उहा शख़्सियत, उन शख़्सियत जे पोयां उन्हनि जी अणथक महिनत केतिरी आहे। इन हवाले सां असां तव्हांखे घुरायो आहे। सभ खां पहिरियों साईं असांजे सामीन खे तव्हां ॿुधाईंदो त तव्हांजो जनमु किथे थियो, कहिड़े ॻोठ में थियो, उहो साल, तव्हांजो जेको घराणो आहे, तव्हांजे वालिद साहिब जो ज़िक्र। साईं मुंहिंजो जनमु 5 अक्टूबर 1962 ते थियो जी। मुंहिंजो जनमु ॻोठ मदकूंदर जेको उन वक़्तु ताल के कंडियारे में हो, ऐं मुंहिंजे जनम वक़्तु इहो डिस्ट्रिक्ट नवाबशाह हो। पोइ देरि सां जेको आहे सो नौशहरो फिरोज़ जॾहिं थियो आहे त पोइ डिस्ट्रिक्ट हाणे उहो नौशहरो फिरोज़ आहे। ऐं हाणे जेको असांजो तालको आहे उहो मेहरापुर आहे। अच्छा। मुंहिंजी प्राइमरी तालीम जेका आहे उहा बि उते ई उन पंहिंजे ॻोठ मदकूंदर जी आहे। बाबा साईं असांजो नौकिरीअ जे सिलसिले में ॿाहिरि रहंदो, टाउन कमेटीअ जो एडमिनिस्ट्रेटर रहियो, सेक्रेटरी रहियो, इन जे करे उन्हनि जो अचणु वञणु घटि हूंदो। मुंहिंजी सॼी ज़िंदगी जेका आहे उहा इंतिहाई मसरूफ़ गुज़री आहे। 73 में मूं 5 दर्जा पास कया आहिनि। ऐं मुंहिंजो वॾो भाउ जेको आहे उहो मैट्रिक पास करे उहो वियो खीरपुर टेक्निकल कॉलेज में पढ़णु। त असांजे ॻोठनि में इहो रवाजु आहे त हर घर में मेहूं हुजनि, गऊं हुजनि, बकरियूं हुजनि, माल हुजे, ऐं तक़रीबन माशाअल्लाह असां सभिनी खे पंहिंजूं ज़मीनूं बि, वॾियूं ज़मीदारियूं न सही पर गुज़ारे जेतिरियूं ज़मीनूं जेके आहिनि उहे आहिनि। हिते माण्हू शायदि इन खे लिकाईंदा हुजनि, पर मां इन खे लिकायां कोन थो। त मां 6 दर्जे में पढ़णु वियो आहियां त भाउ जे हितां वञण जे करे उन माल जे संभालण जी सॼी ज़िमेदारी बि मुंहिंजी। माना मां 6 दर्जे में खानवान पढ़णु वियो आहियां जी। त माल जेको आहे उन जो गाह पटो करणु, या सम्झ त उन्हनि खे शाम जो 4 बोब हो त उहो बि मां पाण कंदो हुउसि। माना नंढाई असांजी जेका आहे उहा इन नमूने सां गुज़री। 78 में मैट्रिक कयमि खानवान मां, ऐं इन विच में बाबा जी 76 में वरी नौकिरी हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी में थी। अच्छा। उन्हनि जी नौकिरी अहिड़ी थी जेका हैदराबाद खां बदिली न थियणी। त 78 में मैट्रिक करे ऐं पोइ मां हैदराबाद अची वियुसि।
हैदराबाद में मॉडल स्कूल में ओल्ड कैंपस फर्स्ट ईयर में ओल्ड कैंपस में दाख़िला वरिती। अहिड़े तरह 1980 में हितां इंटर कयमि। 83 में सिंध कॉलेज ऑफ कॉमर्स मां BCom कयमि। इरादो इहो त बैंक में नौकिरी कंदुसि। अच्छा माना मां हुउसि त अहिड़ो को होशियारु ॿार त कोन हुउसि, तव्हांजो शौक़ु पर हुयो बैंक प्लानिंग जेका आहे उहा पंहिंजी हिकिड़ी ज़रूरु हूंदी जी जी त बैंक में नौकिरी कंदुसि। ऐं सबबु हुनजो इहो हो त इहा उस्ताद वारी नौकिरी मूंखे पसंदि कान आई। अच्छा जॾहिं BCom में पढ़ंदा हुआसीं त मुंहिंजो हिकिड़ो कज़न हो, उहो हिते नूर मोहम्मद हाई स्कूल में टीचर हो, ऐं मां उन वक़्तु बि रेडियो पाकिस्तान जे साम्हूं पोस्ट ऑफिस में हिते अकाउंट्स क्लर्क जी नौकिरी कंदो हुउसि, छो त हू शाम जो हूंदो, सुबुह जो जेको आहे सो ई कंदो हुउसि। त मां उन पंहिंजे कज़न खे चवंदो हुउसि, तूं कीअं थो लेक्चर ॾिए, कीअं थो ॿारनि खे पढ़ाए। माना मुंहिंजे इहा पसंदि जी अच्छा नौकिरी न हुई। हा अहिड़ी तरह उहा BCom थी। मुंहिंजा दोस्त हुआ उहे छो त सिंध यूनिवर्सिटी में रेगुलर पढ़ण जे पोज़ीशन में कोन हुआ। मुंहिंजो प्रोग्राम हो त मां MCom कंदुसि, जी ऐं हू छो त उहो पढ़ी न पिया सघनि त हुननि वरी MA जा प्राइवेट शागिर्द तौर ते जेको आहे सो फार्म भरिया, त हू मुंहिंजो फार्म बि वठी आया। अच्छा अच्छा ज़ाहिर आहे असां BCom में पढ़ियासीं त उन में जेको सूटेबल MA थिए पई उहा इकनॉमिक्स जी पई थिए। हा हुननि सां गॾु मूं बि फार्म उहो भरे छॾियो, वठी उहे आया। अच्छा अच्छा उहो फार्म जेको आहे सो मूं भरे छॾियो। अहिड़ीअ तरह 1985 में मुंहिंजी MA इकनॉमिक्स थी वई। यूनिवर्सिटी उन वक़्तु साल 2 साल देरि सां हलंदी। अच्छा ऐं माना कॉलेज में जेके ॿार BCom करे या BA करे BSc करे बीहंदा, जिन जो वरी पोइ 3 साल में यूनिवर्सिटी में दाख़िला थींदी, जी उन्हनि खे 2 साल इंतज़ारु करिणो पवंदो। अच्छा त जेसि ताईं मुंहिंजी होॾे दाख़िला थिए त हेॾे मुंहिंजी MA थी वई ऐं मुंहिंजी MCom में दाख़िला थी। 88 में मूं MCom फाइनल कई। MA जे बुनियाद ते 86 जे मई में कमीशन जो इश्तिहार आयो लेक्चरशिप जो, अच्छा ऐं मूं उहो भरे छॾियो। होॾे अञा मुंहिंजी पढ़ाई माना जारी जारी हुई ऐं इहो एतिरो ॾिघो वक़्तु थी वियो जो सच त इहो आहे त असां उन खे विसारे छॾियो त को मुंहिंजो फार्म बि भरियल आहे। जी ऐं पोइ हिकिड़े ॾींहुं अञा होॾां जी रिज़ल्ट न आई हुई 88 में, त माना MCom पास थी न आई, उहो अञा इम्तिहान ॾिनो। जी त डिसंबर 88 में मुंहिंजी कमीशन थी वई ऐं मां इकनॉमिक्स जे लेक्चरर तौर ते जेको आहे, जॾहिं त इहो पेशो तव्हांखे पसंदि बि न इहो मूंखे पसंदि पर क़िस्मत में हुयो बि इहो त तव्हांखे पढ़ाइणो आहे। बिल्कुलु जिन लेक्चर्स खे तव्हां ॾिसी चवंदा आहियो त मां कीअं ॾींदुसि, ऐं तव्हां सॼी ज़िंदगी पोइ केतिरनि ई ॿारनि खे पढ़ायो आहे। अॼु तव्हांजा तमामु घणा शागिर्द आहिनि। तव्हां सां इन सफ़र में विच में ॻाल्हाईंदा हलूं त तव्हांजे बाबा साईं जो इस्म गिरामी। साईं बाबा साईं जन जो नालो हो बशीर अहमद। बाबा साईं पोइ हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटीअ में वॾे उहिदे तां पोइ रिटायर थिया। जी उन्हनि जो एसच को अदब सां ईअं त तालुक़ कोन हो, बहरहाल मुंहिंजो जेकॾहिं अदब सां को लिखण जी हद ताईं तालुक़ थियो ऐं आहे जी त उन में बहरहाल बाबा जो किरदारु इन ख़्याल खां आहे त बाबा सिंधी कहाणियूं, तारीख़, अल्ताफ़ शेख जा सफ़रनामा, इहे डॉक्टर नजम अब्बासी बाबा जा ज़ाती दोस्त हुआ। अच्छा अच्छा ज़ाती दोस्त उहे पढ़ंदो हो। पर ख़ासि तौर जेको मूं सॼी उमिरि बाबा खे ॾिठो त नसीम हिजाज़ीअ जा सभई नाविल, वाह नसीम हिजाज़ीअ जा सभई नाविल बाबा पढ़ंदो हो। ऐं मां हिकिड़ो मसरूफ़ त ज़िंदगी गुज़ारी, पर घर में हिकिड़ी शइ तव्हांजे मौजूदु आहे त उहे नाविल मूं पढ़िया। जी उहे नाविल मूं पढ़िया, शायदि त उन्हनि जे ई करे अदबी माहौल पहिरियों ई जुड़ियल हो घर में। बिल्कुलु इहो थियो। बाक़ी बाबा साईं हिते हैदराबाद में ऑफिसर हुजण जे दौरान रेडियो पाकिस्तान तां दीनी प्रोग्राम कया। अच्छा साईं सलीम शेख साहब जन प्रोड्यूसर हूंदा हुआ। जी त उहे बाबा को 2-3 साल लाॻीतो दीनी प्रोग्राम जेको आहे उहो बाबा ज़रूरु कयो। ऐं हूअं बि बाबा जी हथ अखरी तमामु शानदार, तमामु पंहिंजे वक़्त जो होशियारु शागिर्द, होशियारु ऑफिसर
माशाल्लाह। जेका ॻाल्हि घटि में घटि मुंहं में कान्हे का, इहो बि असां इहे शयूं तव्हां में बि असांखे ॾिसण में आहियूं, इहो बि ज़िक्र असां कंदासूं। तव्हांजी इब्तिदा थी नौशर फ़िरोज़ ज़िले खां, तव्हां पंहिंजूं तकलीफ़ूं बर्दाश्त कंदे ॾुखियायूं तव्हां ॾिठियूं, छाकाणि त कामयाबु फ़र्द अॼु जे समाज में जेको आहे उनजे पस मंज़र में असां ॾिसूं था त उन किथे न किथे तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं आहिनि, तॾहिं अॼु उहो माशाल्लाह सां कामयाबु हिकिड़ो फ़र्द आहे समाज जो। ऐं तव्हांजो तालीमी सफ़र रहियो, तव्हां M.Com बि कई, कॉमर्स में बि रहियो, LLB बि तव्हां कई। हाणे इन तालीमी सफ़र में जेके तव्हांजा उस्ताद जिन खे तव्हां यादि करणु चाहींदा हुजो? साईं, प्राइमरीअ में असांजो जेको ॻोठ जो स्कूल हो, ऐं मॾकूंदर ॻोठ जो जेको स्कूल हो, उन जो फाउंडर टीचर जेको हो उहो हो साईं ख़ालिक़ ॾिनकूंदर। उन पंहिंजे हिकिड़ी प्लाट ते कची हिकिड़ी जाइ ठाही जंहिंमें स्कूल हलंदो हो, का सरकारी इमारत कान हुई। अच्छा। ऐं हिते हाणे ॻोठ जे स्कूल जी सरकारी इमारत जी ॻाल्हि निकिती आहे त इहो मां ज़रूरु ॿुधाईंदो हलां। त पोइ बाबा 70s में जेको आहे, 70s में या अर्ली 80s में बाबा असांजे ज़मीन मां सरकारी स्कूल लाइ प्लाट ॾिनो, जेको वरी पोइ सरकारी तौर ते उनजी बिल्डिंग ठही। ऐं अॼु उहो स्कूल जंहिं दौर में चइजे थो त सरकारी स्कूल जेके आहिनि उन्हनि जी का मयार कोन्हे, उनजो बहितरीनु मयार आहे। उते मैट्रिक ताईं हिकिड़ो AP क्लास थींदो आहे, वरी का शाख हाई स्कूल जे तौर ते उते मैट्रिक ताईं पढ़ाई थिए थी, ऐं शानदार माना हिकिड़ो मॉडल स्कूल आहे उहो, मॉडल स्कूल। उस्तादनि जो तव्हां ज़िक्र कयो त हाई स्कूल में वरी साईं काज़ी मोहम्मद अशरफ साहब, खानवान जी हिकिड़ी रॉयल फैमिली आहे, ऐं उहे उन स्कूल जा हेड मास्टर रहिया। उते साईं मोहम्मद ज़मा कूंदर, साईं इनायतुल्लाह बशीर अहमद सुमरो, इहे असांजा रज़ा मोहम्मद मल्लाह जी, इहे जेके आहिनि इहे हायर सेकेंडरीअ जा रहिया, बल्कि हाई स्कूल जा उस्ताद रहिया। हायर सेकेंडरी थी मॉडल स्कूल में जी, त उते असांजे उस्तादनि में मिस ज़ुलेखा, फिज़िक्स में उस्ताद अब्दुलसलाम, ऐं बाटनीअ में साईं नबी बख्शियाल जी, ऐं ज़ूलॉजीअ में साईं मुबीन साहब। ऐं उन वक़्तु जॾहिं मां हिते फस्ट ईयर इंटर कई त ग़ुलाम हुसैन अंसारी साहब जेको आहे उहे हितां जा प्रिंसिपल आहे। B.Com जॾहिं मां कई सिंध कॉमर्स कॉलेज में, त हैदराबाद जे तालीम जे हवाले सां तमामु वॾो नालो साईं कवि साहब जो, बिल्कुलु, त उहे कवि साहब जन उते जेके आहे उहे प्रिंसिपल हुआ। ऐं सिंध यूनिवर्सिटीअ में M.Com वारे दौर में उते काज़ी फ़िरोज़ साहब, मंज़ूर शेख साहब जी, आगा रियाज़ साहब, इहे मुंहिंजा उते उस्ताद रहिया। ॾाढे फ़ख़्र जी ॻाल्हि आहे, तव्हां उन्हनि उस्तादनि खे यादि कयो था, उन्हनि जे करे ई अॼु तव्हां माशाल्लाह के मंज़िल ते आहियो। अॻियां वधूं था त तव्हां मुलाज़मत जे पासे अचूं था, त तव्हां लेक्चरर मुक़ररु थियो सिंध पब्लिक सर्विस कमीशन ॾेई, उन खां पहिरियों का मुलाज़मत तव्हां कई या तव्हांजी पहिरीं? बिल्कुलु, मूं इहो ज़िक्र कयो त मां रेडियो पाकिस्तान सां त मुंहिंजी ज़िंदगीअ में का दिलचस्पी शाइरीअ सां या एतिरी रही हुजे त को नंढाई में कलाम ॿुधंदा हुजऊं, जंहिंमें आवाज़ हुजे मोहम्मद यूसुफ जो, ॿोल हुजनि तालबुल मौला जा, त कोई ख़्यालु आयो हुजे त को ईअं असांजो बि भला कॾहिं को अहिड़ो नालो ईअं रेडियो ते अचे, वधीक का दिलचस्पी कान्हे। पर मूंखे जॾहिं नौकिरी मिली त उहो तव्हां सां पहिरियां मूं ज़िक्र कयो त हीअ रेडियो पाकिस्तान जे साम्हूं पोस्ट ऑफिस आहे, उहो शोबो हो पोस्ट ऑफिस जो। रेलवे में हिकिड़ो ॻाढ़ो दॿो हलंदो आहे, अच्छा, उनखे उन वक़्तु रेलवे मेल सर्विस चइबो हो, हाणे उनजो को नालो चेंज थी वियो आहे जी। त उन में उहा 7th ग्रेड जी नौकिरी हुई, ऐं मां जेसि ताईं शाम जो सिंध कॉमर्स कॉलेज हो तेसि ताईं हिते पोस्ट ऑफिस हेड ऑफिस में GPO जंहिंखे चइबो हो जी, उन में अकाउंट्स क्लर्क जे तौर ते कमु कयो। ऐं उहो जेको हिकिड़ो एक्सपीरियंस आहे, उहो जेको हिकिड़ो तजुर्बो आहे, उहो बि तव्हांखे ज़िंदगीअ में वॾो कमु अचे थो। बिल्कुलु, माना सिर्फ़ु हिकिड़ो ॿारु पढ़ी अचे, पर हीउ जेको तजुर्बो हो त अकाउंट्स जे हवाले सां या सरकारी जेके रूल्स रेगुलेशन थियनि था, इहे तव्हां क्लर्क रहो था त तव्हांखे ऑफिसर हुजण खां वधीक सम्झ में ख़बर पवंदी, क्लर्कीअ जे दौर में अचनि था। पोइ वरी जॾहिं B.Com करे वरितमि,
हाणे यूनिवर्सिटी में दाख़िला थी त यूनिवर्सिटी ज़ाहिर आहे उहो सुबुह जो ई पढ़बी, अॼुकल्ह त शाम जो बि यूनिवर्सिटी में मुख़्तलिफ़ इवनिंग प्रोग्राम्स इवनिंग प्रोग्राम्स आहिनि, उन वक़्तु कोन हा। त पोइ वरी मूं स्टेशन ते इन्हनि जी मेल सार्टिंग ऑफिसूं थी, उन में मां बदिली कराई ऐं सुबुह जो यूनिवर्सिटी वेंदुसि ऐं हुते शाम जो राति जो उते 3 शिफ्टूं हलंदियूं। ऐं मां चवां थो उहो बि हिकिड़ो मुंहिंजे ज़िंदगीअ जो अजीब वॾो तजुर्बो, छो त उते सॼी दुनिया जे शहरनि जी त डाक ईंदी हुई, ख़त ईंदा हुआ, पर पाकिस्तान ज़ाहिर आहे पाकिस्तान जे त शहर शहर ॻोठ जा ईंदा हुआ। उतां इन जे करे मूंखे पाकिस्तान जे सभिनी शहरनि जा नाला, कहिड़ो कहिड़े इलाइक़े में आहे, कहिड़े सूबे में त बहरहाल उहो सम्झ में अचे थो, पर कहिड़े ज़िले में शहर आहे, या पूरी हिकिड़ी उहा लाइन हूंदी। त इहो मूंखे वॾो तजुर्बो थियो, वॾो तजुर्बो। तव्हां घणा भाउर? साईं असां माशाल्लाह 3 भाउर आहियूं। वॾो मुंहिंजो भाउ इंजीनियर हो, रिटायर थियो आहे। मां तालीम खाते में लेक्चरर खां प्रोफेसर प्रिंसिपल ताईं, ऐं टियों मुंहिंजो भाउ जेको आहे उहो सऊदी अरब में डॉक्टर आहे। माशाल्लाह। ज़ाती ज़िंदगी ॾे अचूं था, तव्हांखे औलाद केतिरो? साईं माशाल्लाह मूंखे पहिरीं शादी, असां माण्हुनि में अदे बदे जो रवाजु रहियो आहे त मुंहिंजी पहिरीं शादी निकाह जेको थियो आहे उहो मां 8वीं जमायत पढ़ां थो 1977 में, या 9वीं जमायत में। 1977 जे मई में मुंहिंजो पहिरियों निकाह थियो आहे। छो त मूंखां जेका वॾी भेण हुई, असल में शादी उन जी थी, माना रुख़सती उन जी थी, शादी उन जी थी, पर मुंहिंजो ॿियो अदे बदे वारे उन में मुंहिंजो पहिरियों निकाह थियो। इहो 77 जी ॻाल्हि आहे। ऐं उन वक़्तु आहे मुंहिंजी घरवारी बि पंहिंजे ॻोठ जी पहिरीं छोकिरी आहे जंहिं मैट्रिक पास कई। वाह माशाल्लाह। त उहा कोठरी 4थे 5 दर्जे में पढ़ंदी हूंदी, ऐं उनखे जॾहिं निकाह पियो त उनखे त इहा ख़बर बि कान्हे त को मुंहिंजो निकाह पए थो। त इहा बि हिकिड़ी वॾी स्टोरी आहे। ऐं पोइ उहो मुंहिंजी जेका रुख़सती थी आहे उहा फरवरी 83 में थी आहे। त मूंखे माशाल्लाह उन घरवारीअ मां 4 न्याणियूं आहिनि, हिकिड़ो पुटु आहे। उन्हनि मां 3 न्याणियुनि जेको आहे सो MA इंग्लिश कई आहे, 2 त इंग्लिश में लेक्चरर आहिनि, हिकिड़ी जेका आहे हींअर टीचर थी आहे, बाक़ी 4थी नंढड़ी उहा त अञा उहा वरी देरि सां वरी विथीअ सां जाई, त उहा हींअर इंटर में पढ़े थी पई। ऐं फर्ज़ंद हिकिड़ो आहे मूंखे उन मां, ऐं उन MCOM कई आहे, अञा ताईं उनखे सरकारी नौकिरी कान मिली आहे। ऐं छो त फर्ज़ंद हिकिड़ो आहे, तंहिंजे करे मुंहिंजो बि इहो आहे त नंढी कंहिं नौकिरीअ खां त वधीक सुठो आहे त माण्हू घर में हुजे ऐं पंहिंजो को कारोबार हुजे। ऐं वरी पोइ ॿी शादी मूं 2015 में कई आहे। उन मां बि मूंखे 2 नंढड़ियूं आहिनि। ज़ाहिर 2015 में मूं शादी कई आहे, त पहिरियों जेको उतां नंढड़ी जाई आहे उहा 2016 जे नवंबर में जाई आहे, ऐं ॿी वरी 2018 में जाई आहे। त उहे ॿारड़ा त नंढड़ा आहिनि। साईं ॾिसो, इहा हिकिड़ी ज़िंदगी जी तरतीब आहे त साईं जी औलाद में 4 ॼाणियूं, उन्हनि मां 2 कमीशन होल्डर आहिनि, ऐं मूंखे ज़ाती तौरु ख़बर आहे त उहे इंतिहाई टैलेंटेड आहिनि। 2 इंग्लिश जूं हींअर लेक्चरर मुक़ररु थियूं सिंध पब्लिक सर्विस कमीशन मां, ऐं उनखां पोइ हिकिड़ी ॿी नंढड़ी साईं जी तालीम खाते में टीचर थी आहे। साईं जे पुट जो ज़िक्र कयां त इंतिहाई नफ़ीस क़िस्म जो ॿारु आहे, ऐं जीअं साईं गुलकुंदर खे असां सॼी ज़िंदगी ॾिठो आहे, इंतिहाई नफ़ीस प्यार ॾींदड़। त मुंहिंजी जॾहिं पहिरियों दफ़ो मुलाक़ात साईं जे फर्ज़ंद सां थी त मूंखे लॻो त साईं गुलकुंदर सां ई मुलाक़ात थिए पई। उनजो स्टाइल, उनजो ॻाल्हाइणु, माशाल्लाह तव्हां पंहिंजी औलाद ते तमामु तवजा ॾिनी आहे, तंहिं करे अॼु तव्हांखे फ़ख़्रु महसूसु थींदो हूंदो त तव्हां जूं न्याणियूं ख़ासि तौर ते, असांजे समाज में अक्सर न्याणियुनि खे पढ़ायो न वेंदो आहे, पर तव्हां उन ई उते ई त पंहिंजी न्याणियुनि खे पढ़ायो बि आहे। अॼु उहे कंहिं मक़ाम ते आहिनि, ऐं मां सम्झां थो फ़ख़्रु जी इहा ॻाल्हि सही आहे। पर मूं इहो ज़रूरु कयो आहे त मूं तरजीह, ॿार नंढा हुआ त इन ॻाल्हि खे ॾिनी त उन्हनि खे जेको वेझो स्कूल आहे उन में पढ़ाइजे त उन्हनि खे खणी अचणु ऐं छॾे अचणु उहो सवलो थिए। छो त असां हिते ॾिसूं था त
माण्हू पंहिंजे नौकिरीअ खां वधीक इन में परेशान आहिनि त ॿारनि खे कीअं छॾे अचिजे स्कूल हा ऐं ॿारनि खे कीअं खणी अचिजे। असां ॿहिराड़ीअ में पढ़ियासीं, इहो वॾनि खे टेंशन ई कोन हो त कीअं ॿारु वञे थो कीअं अचे थो, तंहिंजे करे मां उन्हनि ते वॾो ख़र्च बि कोन कयो। अच्छा जे असां वटि हिकिड़ो आहे माण्हू इहो महसूसु कनि था या थी सघे थो उन्हनि खे को तानू मिलंदो हुजे त बाबा फलाणो जेको आहे सो पंहिंजे ॿारनि खे सरकारी स्कूल में पढ़ाए थो, मूं पंहिंजे ॿारनि खे 5 दर्जे ताईं प्राइवेट स्कूल में पढ़ायो, पोइ मुंहिंजूं सभई छोकिरियूं मीरा स्कूल में पढ़ियूं, छो त मीरा हिकिड़ो सरकारी शानदार स्कूल आहे, मीरा स्कूल में पढ़ियूं। ऐं सुमेर बि ईअं जेको आहे सो 5 दर्जे ताईं पढ़ियो प्राइवेट में, पोइ उहो बि सरकारी स्कूल में पढ़ियो। त माण्हू जीअं परेशान हूंदा आहिनि पंहिंजी सम्झ त जेको हिकिड़ो मयार आहे उन खे घटाए छॾींदा आहिनि पाण ते ख़र्च करण जे बजाए ॿारनि ते उन। ऐं इहो असांजो बाबा जेको आहे उहो बि चवंदो हो त बाबा ॿार जेके आहिनि उन्हनि खे हिकिड़े नॉर्मल अंदाज़ में पढ़ाइबो हो, ईअं न त उन्हनि ते सॼो ख़र्चु उन्हनि ते करे छॾियो, ॿिया मामलात जेके आहिनि उहे मुतासिर थियनि उन सां। ऐं छो त मुंहिंजे ख़्याल में ॿार जी सलाहियत ऐं ॿार जी महिनत ॿ हिकिड़ियूं जुदा शयूं आहिनि जी। जेकॾहिं ॿारु होशियारु हूंदो त उहो सरकारी स्कूल मां बि तमामु सुठी रिज़ल्ट वठंदो, ऐं जेकॾहिं उहो ॿारु जॾो हूंदो त उहो कंहिं प्राइवेट स्कूल कॉलेज में बि उहो नतीजो ॾेई कोन सघंदो। ॿ ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधायां, हिकिड़ी जीअं तव्हां ॻाल्हि कई त अक्सर माइट परेशान आहिनि त पंहिंजे ॿार खे परे स्कूल छॾे वरी ऑफिस अचणु, इहो अॼुकल्ह मां इन्हनि मरहलनि मां गुज़रां था पिया, बिल्कुलु गुज़रां पियो त घरां निकिरी कासमाबाद मां पोइ गाॾी खाते ताईं अचणु थिए थो। हिकिड़ो इहो मां सम्झां थो त तव्हांजे ॿारनि जी तरबियत में तव्हां सां गॾु असांजी भाॼीअ जो बि हथु आहे, यकीनन उहा पढ़ी लिखी थी, मैट्रिक उन कई, उन ज़माने जी मैट्रिक। सरकारी स्कूलनि जी तव्हां ॻाल्हि कयो था त अॼुकल्ह मां ॾिसां पियो प्राइवेट स्कूलनि में ॿार SOP जो ख़्यालु कोन पिया कनि, मास्क पातल आहिनि न आहिनि पातल, बसि हिकिड़ो फीस जो हिकिड़ो ठहियलु आहे सिस्टम त हिकिड़े प्राइवेट स्कूल में। पर उन ई जॻह ते मां ॾिसां थो त सरकारी स्कूलनि में तरतीब सां ॿारु वञे थो, यूनिफॉर्म पूरो आहे, SOP जो ख़ासि तौर ते उते ख़्यालु आहे, छाकाणि त मुख़्तलिफ़ उते विज़िट्स थियनि था सरकारी ऑफिसरनि जा। साईं हाणे ज़िंदगी खे तव्हां ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ ऐं तरतीब सां गुज़ारियो आहे ऐं गुज़ारियो पिया माशाअल्लाह। ऐं सामिन गुलकुंदर साहिब जी ख़ासि तौर ते जेका तबियत आहे उहा जीअं ॻाल्हाइण में इंतिहाई नफ़ीस आहिनि, उहा तबियतनि इंतिहाई नफ़ीस आहिनि ऐं घणनि ॻाल्हियुनि खे उहे दरगुज़र करण वारा माण्हू आहिनि। ज़िंदगीअ जे अदबी सफ़र ॾांहुं अचूं था त तव्हां माशाअल्लाह तमामु शानदार कहाणियूं लिखियूं आहिनि, शाइरी कई आहे। तव्हां सभ खां पहिरियों लिखण जी इब्तिदा यकीनन पढ़ण खां थिए थी, इब्तिदाई सफ़र पढ़ण खां कहिड़नि मूं पहिरियों ज़िक्र कयो त बाबा साईं नावल तव्हां घर पढ़िया पंहिंजे पढ़ंदो हो, कहाणियूं, सफ़रनामा, ख़ासि करे नसीम एजाज़ी जा नावल, त ज़ाहिर आहे उहे घर में शयूं आहिनि त माण्हूअ ते उनजो असरु थिए थो। मुंहिंजे माना इहो लाशऊर में का शइ ज़रूरु हुई, छो त मूं लिखणु जेको आहे उहो देरि सां शुरू कयो आहे। हिकिड़ो त जे इलाही अदीब असांजो अदल सुमरो आहे, ज़ेब साहिबु आहे ऐं नियाज़ साहिबु आहे, जेके असांजा वेझा दोस्त आहिनि, उन्हनि सां जॾहिं ज़िक्र कजे थो त उहे माना ॿाराणी अदब खां उन्हनि लिखणु शुरू कयो आहे। पर मूं ॿाराणे अदब खां लिखणु त शुरू कोन कयो आहे, पर मूं पंहिंजे जाइ ते ॿाराणो अदब पढ़ियो बि कोन्हे। छो त मूं तव्हांखे ॿुधायो त मूं तमामु मसरूफ़ ज़िंदगी गुज़ारी। जेकॾहिं ॻोठ ते मां पंहिंजे पढ़ाईअ सां गॾु घर जा कम जेके रिलेटेड हुआ माल मता सां बि, ज़ाहिर आहे उन में एतिरो टाइम कोन मिलंदो। ऐं पोइ वरी जॾहिं हैदराबाद वारो मामिलो थियो पढ़ण जो, त उते बि जल्द सां ई वरी हिकिड़ी नौकिरीअ में लॻी वियुसि, त माना पढ़णु, नौकिरी, इहे सभु माना त मूंखे हक़ीक़त में त इहो मौक़ो बि कोन मिलियो आहे। पर शायदि त अदब सां दिलचस्पी हुई जो इबरत मैगज़ीन जेका आहे उहा मां 82-83 खां उहा मां मुस्तक़िल पढ़ंदो हुउसि। बहरहाल उहो आम माण्हुनि जो रिसालो हो, उन जा पढ़ंदड़ तमामु घणा हुआ ऐं उन में जेके लिखंदड़ हुआ उहे बि नाले वारा लेखक कोन हुआ। बहरहाल उहो मां पढ़ंदो हुउसि। इहो ई सबबु आहे जो पोइ बाबा पढ़ंदड़ रहियो आहे, उहो अख़बार जहां बि घुराईंदो।
माशाअल्लाह। अख़बारें जहां में तव्हां ॾिठो हूंदो त अॼु ताईं यकीनन इहो सिलसिलो हूंदो त हिकिड़ी किस्तवार कहाणी हलंदी आहे बिल्कुलु ऐं उन में वरी पहिरियनि किस्तनि जो इख़्तिसार हूंदो आहे त नवां पढ़ंदड़ हितां खां शुरू कनि। बिल्कुलु त बिल्कुलु ईअं ई मूं जेको पहिरीं शइ लिखी, हालांकि माण्हू जेको आहे सो इब्तिदा कंदा आहिनि जे शाइरीअ सां तरफ़ उन्हनि जो रुझान आहे त शाइरीअ जे कंहिं नंढे इस्म खां कंहिं मुख़्तसिर कहाणीअ खां, पर मुंहिंजी पहिरीं जेका लिखत आहे उहो उन वक़्तु मां उनखे हिकिड़ो मुकमिल नाविल सम्झंदो हुउसि, बिल्कुलु पर जॾहिं वरी तव्हां अॻिते अचो था, तव्हां शयुनि खे वधीक सम्झो था त उन जो सिन्फ़ जूं कहिड़ियूं ज़रूरतूं आहिनि, घाड़ेटो कीअं आहे, त पोइ ख़बर पए थी त न उन में फ़नी हवाले सां त वरी खोट जी, पर मूं पहिरियों नाविल लिखियो अच्छा जंहिंजो नालो हो ॾुख सुखनि जी सूंहं, जी जी ऐं उहो इबरत मैगज़ीन में मां सम्झां थो त 1992 में किस्तवार छपियो छपजंदो रहियो। ऐं उन में अख़बार जहां में छपजंदड़ इन्हनि किस्तवार कहाणियुनि जा इहो हूंदो हो त नवां पढ़ंदड़ हितां खां शुरू कनि। इहो सिंधीअ में माना पहिरियों दफ़ो ईअं पहिरियों दफ़ो ईअं थियो। पहिरियों दफ़ो ईअं थियो ऐं माशाअल्लाह उन जी जेका मूंखे मोट मिली, वाह तमामु घणी मोट मिली। याक़ूब जोयो साहिबु हूंदो इबरत अख़बार में, गफ़ूर करीमी साहिबु उनखे तव्हां बि सुञाणो था, बिल्कुलु उहे उन जा इंचार्ज हुआ, बल्कि इबरत ग्रुप जो सॼो सिलसिलो उहे संभालींदा हुआ। जी त एतिरो उहो कामयाबु थियो जो मूंखे याक़ूब जोए साहिब खे गफ़ूर करीमीअ चयो त इन छोकिरे खे चयो त ॿियो नाविल बि लिखे। वाह ज़बरदस्त। सामीन, सिंधी अदब जे तारीख़ जे हवाले सां ॻाल्हि कजे या सिंधी अदब में रिसालनि जो अगरि कॾहिं ज़िक्र निकिरंदो तारीख़ में, त हिकिड़ो तारीख़ में वॾो कमु थियल आहे सिंधी अदब में रिसाले जे हवाले सां, त उहो गुलकुंदर साहिब जो इंतिहाई नुमाया कमु आहे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जॾहिं बि सिंधी अदब जे रिसालनि जी तारीख़ लिखी वेंदी त अदब जो ज़िक्र उन में ज़रूरु कयो वेंदो। अगरि जे उन में अदब जो ज़िक्र नथो थिए त उहा सिंधी अदब जे रिसालनि जी तारीख़ उहा अणपूरी आहे। अॼुकल्ह जे दौर में जेके मुस्तनद इदारा कमु कनि था, जंहिंमें सिंधी ॿोलीअ जो बाख़्तियार इदारो आहे, उन जा रिसाला छपजनि था, अदबी बोर्ड आहे, सिंधलाजी आहे, कराची यूनिवर्सिटी आहे, या जितां बि मुस्तनद इदारनि जे पारां रिसाला छपिया वञनि था, पर गुलकुंदर साहिबु उन खां वॾो कमु जेको इदारनि जी हैसियत जेतिरो कमु कयो आहे उहो इहो त घटि में घटि 65 नंबर हुननि मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि ते कढिया आहिनि। उहे हिकिड़ा कॉर्नर्स आहिनि, ऐं जॾहिं बि उन्हनि अदीबनि ते एमफिल या PhD या रिसर्च जे हवाले सां कमु कयो वेंदो त सिंधी अदब जो इहो रिसालो जंहिंजो नालो अदब आहे उहो इंतिहाई अहम रहंदो, सभिनी खां अॻियां रहंदो, छाकाणि त जेके बि 65 कार्नर आहिनि उन में हर शख़्सियत जे हर पहलूअ ते लिखियो वियो आहे। अगरि उहो शाइर आहे, कहाणीकार, नाविल निगार, इंतिहाई ख़ूबसूरत अंदाज़ सां, ऐं 130 खनि मां सम्झां थो 138 टोटल अदब रिसाले जा शुमारा छपिजी चुका आहिनि, जेको माहवार तौरु छपियो वेंदो हुयो ऐं कुझु मसरूफ़ियत सबबु गुल साहिबु उनखे रोके छॾियो। उहो बि असां साईं खां पुछंदासूं, पर उहे जेके 138 नंबर हुआ ख़ासि तौर ते उनजो ज़िक्र आउं इन जे करे कंदुसि, जीअं रेडियो पाकिस्तान पंहिंजनि नवनि आवाज़नि खे मुतारिफ़ कराइण लाइ सभ खां अॻियां रहियो आहे। हिकिड़ो सम्झो त स्कूल जी हैसियत या नर्सरी तव्हां उनखे सम्झो त सिंधी अदब में नवनि लिखणनि लाइ अदब रिसालो नर्सरीअ जी तौर ते रहियो आहे, बिल्कुलु हिकिड़े स्कूल जे तौर ते रहियो आहे। उन ज़माने में जेके बि नवां लिखण वारा हुआ उन्हनि खे अदब रिसाले पाण वटि न सिर्फ़ु छपियो, पर अॼु उहे सिंधी अदब जा तमामु वॾा नाला आहिनि ऐं उहे साहिब किताब आहिनि। ऐं उन वक़्तु जेके बि शुमारा छपिया विया उन में तमामु वॾी तादाद में कहाणियूं छपियूं वयूं, उन में शाइरी छपी वई। ऐं मां सम्झां थो त अॼु जो नौजवान लेखक जेको आहे, लिखण वारो जंहिंजो चाह आहे सिंधी अदब सां, उनखे अदब रिसाले जी ख़बर हूंदी ऐं घणे क़दुरु या नई टीह जा जेके नवां लिखंदड़ आहिनि उन्हनि जी शुरूआति जेका थिए थी लिखण जी, उहा इन ई अदब रिसाले खां थिए थी।
त साईं असांजे साम्हूं सां तव्हां उहो ज़िक्र कंदा हलो त हिकिड़ो तमामु वॾो कमु आहे, छाकाणि त तव्हां पाण ज़िक्र कयो त तव्हां पाण MPhil PhD न कई, बिल्कुलु। पर हीउ तव्हांजो कमु उन MPhil PhD खां तमामु वॾो कमु आहे, छाकाणि त MPhil या PhD कंहिं बि हिकिड़े मौज़ूअ ते थिए थी, पर तव्हां पंहिंजे हिन रिसाले में सभिनी मौज़ूअनि खे गॾु खणी हलिया आहियो, सभिनी सिन्फ़ुनि खे गॾु खणी हलिया आहियो, त इहो हिकिड़ो तमामु वॾो कमु आहे। जिब्रान मूं महसूसु कयो असां मुख़्तलिफ़ अदारनि जा निजी अदारनि जा रिसाला निकिरंदा हुआ, पर उहे कमर्शियल बुनियादनि ते निकिरंदा हुआ। उन में अदब खे उन नमूने सां वधीक तरजीह जेका आहे उहा न हूंदी हुई, ऐं अदबी संगत सां मुंहिंजो तअलुक़ हो 91-92 खां असां कल्होड़ा कॉलोनी शाख जेका आहे उहा क़ाइमु कई हुई। उन में इमरान लगारी, अब्दुल हफ़ीज़ जमाली ऐं सलीम चन्ना साहब उन में असां सां गॾु हो। साईं सरदार शाह जेको हींअर एजुकेशन मिनिस्टर आहे उहे बि असां सां गॾु हुआ। इहे अदबी संगत जे क़याम में बि उहे गॾु हुआ ऐं हिन रिसाले शुरू करण में बि उहे गॾु हुआ। जावेद सर कुरैशी रिसाले जो एडिटर हो, मां चीफ एडिटर हुउसि। असां अदबी संगत जूं जेके उन वक़्तु बि 100 जे लॻभॻि ब्रांचिस हूंदियूं, उन्हनि सां असां राब्ते में हुआसीं। अदबी संगत जे करे असां अदबी संगत जी शाखुनि सां राब्ते में हुआसीं। त मूं नवनि लिखंदड़नि खे अशात जा मौक़िया फ़राहम करण लाइ अदबी संगत जे प्लेटफार्म तां, कल्होड़ा कॉलोनी शाख जे प्लेटफार्म तां इहे इन रिसाले जी जून 1994 में इब्तिदा कई ऐं अॻिते हली तमामु घणी असांखे हक़ीक़त में कामयाबी मिली। माना रिसाले खे जेको हिकिड़ो रेस्पॉन्स मिलियो तमामु घणो मिलियो। पोइ वरी मूं इहो महसूसु कयो त अदबी संगत जा कुझु माण्हू दोस्त जेको आहे सो इहे सम्झनि था त शायदि मां अदबी संगत जे इलेक्शननि में इन खे इस्तेमालु कंदुसि। उन जे करे मूं अदब अशात घर हिकिड़ो पब्लिशिंग हाउस जेको आहे उहो क़ाइमु कयो ऐं इन रिसाले खे जेको आहे पोइ उन जे प्लेटफार्म तां कंटिन्यू कयो। हाणे इन में असांजो शुरू खां ई स्लोगन इहो रहियो त नवां जेके लिखंदड़ आहिनि उन्हनि खे अशात जा मौक़िया फ़राहम कया वेंदा। त उते तमामु घणा माण्हू लिखंदा हुआ। शाइरीअ जो हिकिड़ो पोर्शन हूंदो हो, उन में माना अहिड़ो बि हिकिड़ो वक़्तु आयो जो 300 शाइर बि हिकिड़े पर्चे में शाया थींदा। हालांकि इहो हिकिड़ो नामुमकिन हुजण जहिड़ी ॻाल्हि आहे, पर हिकिड़े पेज ते डेमी साइज़ जे हिकिड़े पेज ते 8 गज़ल या 8 शेर जेके आहिनि उहे छपा हुआ। पोइ उन में पॉइंट साइज़ फॉन्ट जेको आहे उहो त ज़ाहिर आहे नंढो हूंदो हो, त उहा हिकिड़ी ॾुखियाई जेका कंहिंखे थींदी हुजे त ज़रूरु थींदी, पर माण्हुनि खे उन में वॾा जेको आहे सो उहे मौक़िया मिलिया ऐं हज़ारे उहे नौजवान लिखंदड़ उन्हनि इतां खां इब्तिदा कई। जीअं तव्हां बि चयो त अॼु उहे जेके आहिनि वॾा नाले वारा कहाणीकार बि आहिनि, सहाफ़ी बि आहिनि, कालमिस्ट बि आहिनि, शाइर बि आहिनि। उहे जेको आहे सो उन्हनि जा पंहिंजा किताब जेके आहिनि उहे शाया थिया आहिनि। इन जा तमामु घणा मिसाल आहिनि जेके माण्हू मूंसां इन जो इज़हार बि कंदा रहनि था। असां हाणे ताज़ो लाड़काणे वियासीं मोहन जे दड़े ते, त उते हिकिड़ो दोस्त मिलियो, असद बुघियो पंहिंजो नालो ॿुधायईं ऐं उन चयो साईं इहो मां तव्हांजे अदब खां इब्तिदा कई ऐं मां तव्हांखे हिकिड़ी वाई माणी ऐं उन वाईअ जी वराणी मूं कान लिखी। हालांकि वाईअ खे वराणी थींदी आहे, वराणी कान लिखी। तव्हां जेको आहे सो बजाए इन जे त उनखे रद्द करे रदीअ टोकरीअ में फिटो कयो आहे, तव्हां उनखे वराणी पंहिंजे तरफ़ां शामिलु करे ऐं शाया कयो। मूंखे तमामु घणी ख़ुशी थी ऐं उहो मुंहिंजो माना सबक़ु जेको आहे अॼु ताईं मूंखे यादि आहे ऐं मां माशाअल्लाह हींअर मुंहिंजा किताब बि अची चुका आहिनि ऐं मां हिन अदबी दुनिया में, सहाफ़ती दुनिया में माना मूंखे वॾो उत्साह मिलियो अॻिते अचण जो। त ईअं अदब रिसाले जो जेको आहे उहो जून 1994 खां मई 2006 ताईं मुसलसल 12 साल 138 पर्चा आया ऐं 138 पर्चनि में
65 जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ माण्हुनि जा कार्नर ऐं नंबर आहिनि, जेको हिकिड़ो वॾो तारीख़ी रिकॉर्ड आहे। ऐं ज़ाहिर आहे उन्हनि मां काफ़ी माण्हू त गुज़ारे चुका आहिनि। उन्हनि जो अॼु त वरी उहा ओड़ी शइ अचणु जेका आहे उहा नामुमकिन आहे, त जेको सुभाणे जो अॼु जो जेको मुहक़िक़ आहे उहो जेको तहक़ीक़ कंदो त उन्हनि जे लाइ उहो हिकिड़ो तमामु आसानी थी वई, तमामु आसानी। बिल्कुलु मूंखे यादि आहे त मूंखे शेख अयाज़ साहब जो प्रोफाइल घुरिबो हुयो ऐं उन वक़्तु शेख अयाज़ साहब जॾहिं हयात हुआ, जॾहिं उन्हनि ते प्रोफाइल लिखिया विया तॾहिं उहे अणपूरा प्रोफाइल हुआ, छाकाणि त शेख साहब जो जेतिरो वॾो कमु थियल हो 70 वारो किताब। पर जॾहिं मूंखे मुकमल तारुफ़ घुरिबो हुयो ऐं मूं सोशल मीडिया ते लिखियो त मूंखे शेख अयाज़ साहब जो मुकमल तारुफ़ घुरिजे थो, त सभ खां पहिरियों साईं गुलकुंदर साहब जो मूं वटि इनबॉक्स मैसेज आयो ऐं ॿुधाईं त सिंधी अदब में अदब रिसाले जेको आहे शेख अयाज़ साहब ते हिकिड़ो नंबर कढियो ऐं मूंखे मूं वटि उनजो मुकमल प्रोफाइल मौजूदु आहे। ऐं साईं उहो मूंखे प्रोफाइल उमाणे मोकिलियो, मूं वटि अॼु बि उहो मौजूदु आहे प्रोफाइल। ऐं उहो हिकिड़ो मुकमल प्रोफाइल हो जेको ईअं सम्झो त शेख अयाज़ साहब जा उनखां विसाल करण खां पोइ बि जेके किताब छपिया उन्हनि जो बि ज़िक्र हुयो। त इहो हिकिड़ो वॾो कमु आहे साईं, त हिकिड़ो 65 माण्हुनि ते तव्हांजा कॉर्नर्स निकितल। अॼु जो नौजवान जॾहिं कमु कंदो सिंधी अदब में कंहिं बि सिंफ़ ते, त तव्हांजो उहो अदब रिसालो यकीनन उहो अॻियां हूंदो। इहे कम हिकिड़नि इदारनि जा हूंदा आहिनि ऐं इदारा उहे कमु कनि बि पिया। महिराण रिसालो जेको निकिरे पियो उन जा केतिरा ई कॉर्नर्स निकिता, पर उहो कमु इदारा पिया कनि जेको तव्हां पाण कयो। ऐं इहो इदारनि जो कमु आहे जेको तव्हां कयो आहे, तव्हांजी सथ जेको कमु कयो, इहो हिकिड़ो वॾो कमु आहे। 65 नंबर ऐं 138 शुमारा। भला हिनखे बंदि करण जो सबबु छा हो? छाकाणि त उनखां पोइ वरी इहो रिसालो असांखे ॾिसण में न आयो। जिब्रान ज़ाहिरी तौर ते त उनजो सबबु 2006 में मूंखे माना ज़िम्मेदारी सरकारी अहिड़ी मिली जिते वक़्तु मूंखे घटि मिलियो, छो त असल में नालो त रिसाले में भली 5-6 हलंदा हुजनि, पर संभालणो सॼो तव्हांखे हिकिड़ो ई माण्हू संभाले थो। मां लिफ़ाफ़े खोलण जंहिंमें माना मवादु ईंदो हो, उन खां वठी मनी ऑर्डर जंहिंखे VP कंदा हुआसीं, उन वसूल करण ताईं जा सभु जेके कम आहिनि उहे मां पाण कंदो हुउसि। त उहा सरकारी ज़िम्मेदारी मिलण जे करे हिकिड़ो त मूंखे उहो वक़्तु जेको आहे माना एतिरो न पियो मिले। ॿियो हिकिड़े तरीक़े सां हलंदड़ आहियां ऐं मुंहिंजो इहो बि हिकिड़ो स्लोगन आहे त सवाइ ज़िंदगीअ जे मेले जे ॿिया मेला मतल छॾियो। त सुभाणे मां उन सां निभाव न करे सघां, जेको रिसालो मां हेॾो कढां थो पियो उहो माशाअल्लाह पंहिंजे हिकिड़े ओज ते पहुतल आहे, ऐं सुभाणे कंहिं बि सबब खां मां उहो न कढी सघां, तंहिंजे करे इहो हिकिड़ो बहानो हो। ऐं मुंहिंजे हिकिड़े प्लानिंग में बि शामिलु हो, छो त का बि शइ जेका आहे या त तव्हांजो रोज़गारु हुजे, मुंहिंजो रोज़गारु कोन हो। इहो मुंहिंजो हिकिड़ो माना सिंधी ॿोली सिंधी अदब जे ख़िदमत जे हवाले सां हिकिड़ो कमु हो जेको 12 साल मूं कयो, ऐं मां अॼु बि सम्झां थो त इहो सफिशेंट हो, इहो काफ़ी हो। ॿिया कम मुतासिर करे पोइ बि उनखे लॻा रहो, मां इन जो बि क़ाइल कोन आहियां, मां उन में ख़ुशि आहियां। पोइ सबबु उन जो उहा मुंहिंजी सरकारी ज़िम्मेदारी बणी, बाक़ी हूअं इरादतन सम्झो त इहो त चलो ठीकु आहे, बसि हाणे जेतिरो मूंखे कमु करिणो हो उहो मूं कमु कयो। वरी इंशा अल्लाह ताला वरी नवां नौजवान ईंदा, उहे वरी नए जज़्बे नए उत्साह सां वरी नओं को रिसालो कढंदा, ऐं बिल्कुलु ईअं थियो बि सही त इहो रिसालो बंदि थियो त वरी फ़कीर मोहम्मद ढोल जो अमरता जेको आहे उहो आयो हिकिड़े जे जाइ ते, ॿियो वरी अहिड़ो ई सुठो रिसालो। ऐं मां पंहिंजे रिसाले लाइ वरी हींअर वज़ाहत करे छॾियां त मां क्वालिटीअ जे हवाले सां हुनजो कॾहिं बि क्लेम कोन कयो, पर इन में घटि में घटि हींअर ताईं 1000 कहाणियूं छपियल आहे। ऐं छो त मां पाण बुनियादी तौर ते कहाणीकार हुयुसि, त उन में जेके कहाणियूं आहिनि छपियल उन्हनि जे मयार जो मां अॼु बि उन जो आहियां, उन जो आहियां। त उहे 1000 कहाणियूं जॾहिं कलेक्ट थी किथे छपजंदियूं त उन्हनि में
मां नथो सम्झां त 300 खां घटि कहाणियूं के कमाल जूं कहाणियूं हूंदियूं, माना जिन खे आलमी मयार जी कहाणी चई सघिजे थो, उन में 300 कहाणियूं जेके आहिनि उहे आलमी। बाक़ी इहा ॻाल्हि अलॻि आहे त असां पाण में जेके अदीब आहियूं, कहाणीकार आहियूं, उन्हनि जा पंहिंजा पंहिंजा आलमी मयार जेकॾहिं जुदा आहिनि त उहा हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे। त उन में 65 जेके इहे कॉर्नर आहिनि, उन्हनि जा जेके इंटरव्यूज़ थींदा उहे साहतकार जे नाले सां थींदा। त उहे बि हिकिड़ा तमामु जानदार इंटरव्यू आहिनि, जामियो इंटरव्यू आहिनि। उहो सिंधी अदब जे तारीख़ जो हिकिड़ो अहम हिसो ॻणजंदा। इलाही माण्हुनि जा तारुफ़ आहिनि। इहे 65 इंटरव्यू आहिनि। इन खां अलावा जेको आहे सो तक़रीबन, हालांकि रिसाला 138 आहिनि, पर उन्हनि में मुख़्तलिफ़ नालनि सां, माना मुख़्तलिफ़ उनवाननि सां इंटरव्यू छपजंदा। त उहे बि घटि में घटि 200-250 उहे बि इंटरव्यू आहिनि। उहे बि इंटरव्यू आहिनि। शाइरी तमामु घणी उन में छपियल आहे। जे मिसाल जे तौर ते माहवार अदब रिसाले में छपियल वायूं, उन्हनि ते PhD थी सघे थी। बिल्कुलु थी सघे थी, बिल्कुलु। माहवार अदब रिसाले में छपियल आज़ाद नज़्म, माना एॾो उते मवाद आहे जो उन हिकिड़ी उन शइ ते जेको आहे उहा पूरी PhD थी सघे थी। तव्हां तमामु नवां मौज़ू ॾेई छॾिया आहिनि असांजे नौजवाननि खे, त जंहिं ते हू पंहिंजूं MPhil PhDयूं करे सघनि था। इहो त थियो तव्हांजो हिकिड़ो तमामु वॾो कमु लिटरेचर जो, ऐं असीं उमेद कयूं था त तव्हां ईअं ई लिखंदा रहंदव, असांजा नौजवान तव्हांखे पढ़ंदा रहंदा, ऐं ब्रॉडकास्टिंग में तव्हांजो असांजो साथ हलंदो रहंदो। ज़िंदगीअ में तव्हां इंतिहाई तरतीब सां रहिया आहियो, इंतिहाई नफ़ीस रहिया आहियो। मूं न ॾिठो आहे कॾहिं त तव्हांजो कंहिंसां को इख़्तिलाफ़ हुजे, न त ज़ाती इख़्तिलाफ़ बि थियनि था। ज़िंदगीअ जो को अहिड़ो वाक़ियो जेको तव्हांखे अॼु ॾींहं ताईं यादि हुजे, नक़्श थियल हुजे ज़हन ते, को अहिड़ो हादिसो? ज़िंदगी में कॾहिं के अहिड़ा मरहला अची वञनि था त जॾहिं माण्हू बेइंतिहा परेशान रहे थो, पोइ उहो फाइनेंशियली मसइलो हुजे, उहो को ज़ाती तौरु अहिड़ो को मसइलो हुजे जंहिंमें माण्हू कंहिं अहिड़े मुंझारे में पइजी वञे थो जितां को हल न निकिरंदो हुजे, ऐं कुझु वक़्त लाइ पाबंद रहिजी वञे। इहो सही आहे। माना तव्हां गॾियल तौर ते हिकिड़ो अहिड़ो, मां अलाह जी महिरबानीअ सां ज़िंदगीअ में लाह चढ़ा ॾिठा आहिनि। माना हाणे त हाणे ईअं नथो चई सघिजे त हिन नंढी उमिरि में, हिन नंढी उमिरि हाणे कान्हे, माशाल्लाह हाणे अचे 60 खे पहुता आहियूं, पर मूं अमीरी बि ॾिठी आहे, ग़रीबी बि ॾिठी आहे। तव्हां पाण शाहिद आहियो त 92-93 खां गाॾियूं वाॾियूं त उहे बाक़ाइदे उहे शुरूअ खां रहियूं आहिनि अलाह जी महिरबानीअ सां। हींअर बि महमूद मुगल साहिबु तव्हां सां को ज़िक्र कयो, ग्रांडीअ जो ज़िक्र कयाई त उन छोकिरे वटि उहे 50 रुपया कोन हा, पर पुछे त गाॾी कहिड़ी आहे, चई साईं ग्रांडी आहे। त माशाल्लाह हींअर मूं वटि ग्रांडी आहे। त इहो आहे, पर माना लाह चाढ़ा ॾिठा आहिनि। मूं शिदत सां कंहिं शइ खे महसूस बि कयो आहे। पर हाणे तव्हां जेका सम्झ त ज़िंदगीअ में शख़्सियत में ई उन जी खोट रहिजी वञे, माना अहिड़ो को अलमियो ज़रा मिट माइट, ईअं त अमर जी वफ़ात थी, बाबा जी वफ़ात थी, उन्हनि जा जेके आहिनि उन्हनि जा उहे उन्हनि खे पंहिंजे अबदी जाइनि ते लाहिण जा मंज़र अखियुनि में रहिजी विया। उहो त हिकिड़ो तरतीब आहे दुनिया जी, हर कंहिंखे वञिणो आहे, पर जंहिंसां मोहबत कई उन सां मां जेको विसाल न थी सघियो, अहिड़ो हिकिड़ो ज़िंदगीअ जो अलमियो हो जंहिं मुंहिंजी शख़्सियत ते जेको आहे वॾो असरु छॾियो। मां जंहिं रफ़्तार सां अदब में, सोशल एक्टिविटीज़ में मां हलंदो हुउसि, प्रोग्रामनि में वेंदो हुउसि, सच पुछो त उन वाक़े खां पोइ जेको आहे उहा हिकिड़ी दिलि मायूस रहणु लॻी, ऐं उहो जोश जज़्बो जेको आहे न उन्हनि सभिनी शयुनि में कोन रहियो। त इहो ई हिकिड़ो वॾो अलमियो आहे। बाक़ी त ज़िंदगी आहे, उन में ॾुख सुख जेके आहिनि उहे ज़िंदगीअ जो हिसो आहिनि, पर इहो अहिड़ो आहे जंहिंखे विसारे ज़ाहिर दरगुज़र करिणो त पए थो। पर इहो सवाल मूं करण बि चाहियो पिए, पर करण खां मूं लहिरायो बि पिए त माशाल्लाह तव्हांजी शख़्सियत अहिड़ी आहे जे तव्हां कंहिंसां प्यारु नथा कयो त ॿियो तव्हां सां प्यारु ज़रूरु कंदो।
जहिड़ो तव्हांजो अंदाज़ आहे, जहिड़ो तव्हांजो ख़ूबसूरत मूं ज़िक्र कयो त जहिड़ो तव्हांजो नालो आहे, अहिड़ी ख़ुशबू तव्हांजी शख़्सियत में आहे। तव्हां असांजे सामाईन खे भला पंहिंजी शाइरीअ मां कुझु ॿुधाइणु चाहींदव? मां बुनियादी तौर ते कहाणीकार आहियां ऐं पोइ शाइरी, हालांकि वरी जेकॾहिं ईअं चइजे का शइ पब्लिश थी त कहिड़ी शइ पहिरियों पब्लिश थी त उहा मुंहिंजी शाइरी, उहा वाई ही। अच्छा। उहा ब्रत ग्रुप जे कंहिं रिसाले में शाया थी त उहा शाइरी। तंहिंजे करे हाणे गज़ल तव्हांखे ॿुधायां थो। जी। लॻी मूं चोट अहिड़ी आहे पुॼाणी मौत ते थींदी। लॻी मूं चोट अहिड़ी आहे पुॼाणी मौत ते थींदी। हयाती ज़हर जहिड़ी आहे पुॼाणी मौत ते थींदी। अखियुनि खे मूं झलियो बि हो क़दम थोरो रुकिया बि आहे। अखियुनि खे मूं झलियो बि हो क़दम थोरो रुकिया बि आहे। अलाए जे बाहि कहिड़ी आहे पुॼाणी मौत ते थींदी। लॻी मूं चोट अहिड़ी आहे पुॼाणी मौत ते थींदी। कई कोशिश घणी तुंहिंजे सहर खे मूं उतारण जी। कई कोशिश घणी तुंहिंजे सहर खे मूं उतारण जी। ॿुॾल हिन दिलि जी ॿेड़ी आहे पुॼाणी मौत ते थींदी। लॻी मूं चोट अहिड़ी आहे पुॼाणी मौत ते थींदी। शराबनि जे त धोकनि जूं डढूं कई उकारियूं थम। शराबनि जे त धोकनि जूं डंढूं कई उकारियूं थम। अजाई उमिरि कहिड़ी आहे पुॼाणी मौत ते थींदी। लॻी मूं चोट अहिड़ी आहे पुॼाणी मौत ते थींदी। पंहिंजे गुल खे धिकारियो तो अमीराणे अझे ख़ातिर। पंहिंजे गुल खे धिकारियो तो अमीराणे अझे ख़ातिर। अॻियां तुंहिंजे बि खेड़ी आहे पुॼाणी मौत ते थींदी। लॻी मूं चोट अहिड़ी आहे पुॼाणी मौत ते थींदी। हयाती ज़हर जहिड़ी आहे पुॼाणी मौत ते थींदी। प्रोग्राम जो साईं वक़्तु इंतिहाई मुख़्तसर आहे, न त तव्हांजी शख़्सियत सां जेके ॻाल्हियूं आहिनि त यकीनन हिकिड़ो कलाक तमामु थोरो आहे। तव्हां सां ॾींहं गुज़ारे सघजनि था तव्हांजी शख़्सियत सां, तव्हांजे कम सां। प्रोग्राम जो आख़िरी हिकिड़ो असांजो सुवालु हूंदो आहे त असांजे सामाईन खे भला तव्हां छा मैसेज ॾींदव? साईं सामाईन माशाअल्लाह सभु समझदार आहिनि। हर को पंहिंजो भलो बुरो सभु कुझु, सभु को जेको इंसान आहे उहो ॼाणे थो। अलाह ताला इंसान खे अशरफुल मखलूक़ात पैदा कयो आहे। इन जे करे बाक़ी जेसि ताईं सवाल जो तअल्लुक़ आहे त जवाबु ॾियणु ज़रूरी आहे। तंहिंजे करे नेक नियतीअ सां हर कमु कयो ऐं बिना कंहिं मफ़ाद जे कयो त अलाह ताला अव्हांखे ज़रूरु कामयाबी अता कंदो। वाह, वॾी महिरबानी साईं, तव्हां असांखे पंहिंजो वक़्तु ॾिनो। सामाईन प्रोग्राम पंहिंजे पुॼाणी ताईं पहुचे थो। प्रोग्राम जे पेशकार ऐं मेज़बान जिब्रान ज़ेब खे इन ई दुआउनि सां इजाज़त ॾींदा। शाल जिते हुजो आबाद हुजो।